हिन वक्त असां मौजूद आहियूं मिठराऊ केनाल जे ॾहरोड़ो रेगुलेटर ते, जिथे जेको आहे सो पल्ली शाख जी सैदकी शाख में जेको एरीगेशन अमलदारनि पारां बरसातुनि खां पोइ पाणी न छॾण करे हिते जेको आहे सो आबादगारनि एहतजाज कयो आहे त पाणी न छॾण करे हुननि जो जेको फसल आहे चेट जो फसल पोखे न सघिया आहिनि। उन सिलसिले में अचो त हितां आबादगारनि सां ॻाल्हायूं त हुननि जो छा चवणु आहे। एरीगेशन के असां चवंदा रहियासीं, कूड़ा असां सां वाइदा कंदा रहिया, अॼु पाणी ॾींदा सुबुह ॾींदा, नेठ असां सां मुतालबो कयो त भई गंडो जेको असांखे ॾेई ॾियो। असां पंहिंजा माण्हू वठी कटा वठी गंडा ॾिना, अॼु ताणी बि असांखे राति इहो दारोगे साॻे असां वाइदो कयो त राति पाणी जी गेज ॾींदुसि, उहा असांखे गेज न फसल जे बराबरि असां कुझु बि न पोखे सघिया आहियूं। शायदि हेठियूं दरख़्वास्तूं पिया ॾियनि, जेको कुझु कनि पिया, बहरहाल जेके मथे बचियल आहिनि सेत सुकनि पिया, मरनि पिया, माल बि मरे। 3-4 महीना थिया आहिनि, कोन पोखाई थी आहे, न गाह पोखियो आहे न ॿियो। जे पाणी न मिलियो त सुबुह जो हिते धरणो बि बेज़ार थी आहियूं। हाणे हिते धरणो हणंदासीं, बेज़ार थी हाणे असीं घरां निकिता आहियूं। को तालाब में पाणी आहे, न को माल लाइ पाणी आहे, का बि शइ कोन्हे। रोज़ानी दारो को आसरा पियो ॾिए। हुननि मुतालबो कयो, हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो ऐं एरीगेशन जे आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त शाख में पाणी छॾे आबादगारनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। मंज़ूर शहर, सिंध TV न्यूज़, सिंधड़ी।